सिंध समेत दुनिया के मुख्तलिफ मुल्कन में भी सकाफती दिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। चीन के शहर गेवलैंड में इशफाक ख्वाजा, धनी बख्श टालपुर, कपिल देव ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में सकाफती दिहाड़े बाबत तकरीब कोठाई वई, जंहिंमें मुख्तलिफ यूनिवर्सिटियुनि जे सिंधी शागिर्दनि सां गॾोगॾु चीनी शागिर्दनि भी सिंधी गीतनि ते रक़्स कयो। दुबई में रहंदड़ सिंधियन बे पंहिंजो सकाफती दिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो। सलीम जाफरी, यूनिस लाशारी ऐं लियाकत लाशारी पारां कोठायल तकरीब में सिंधी सकाफती वेस पेरियल सिंधियन क़ौमी गीतन ते झुमरियूं हुयूं। सऊदी अरब में बे सकाफती ॾींहुं भरपूर नमूने सां मल्हायो वियो। ख़ादमीन सिंध फाउंडेशन सऊदी अरब पारां मदीने मुनवरा में सकाफती तकरीब कोठाई वई, जंहिंमें मोहम्मद ज़िया लाशारी, आशिक लाशारी ऐं अता मोहम्मद समेत सऊदी अरब में रहंदड़ सिंधियन वॾे अंग में शिरकत कई, जिते नौजवाननि क़ौमी गीतनि ते रक़्स करे धरतीअ सां मोहब्बत जो इज़हार कयो। उन मौके ते तकरीबन के खिताब कंदे अॻवाणनि चयो त सिंध जी हज़ारनि सालनि जी अज़ीम सकाफ़त आहे, जेका मोहब्बत, प्यार ऐं रवादारी जो सबक़ ॾिए थी। हुननि चयो त पंहिंजे तारीख़ी मागनि जी मालिकी करण सां सकाफ़त खे महफ़ूज़ करे सघिजे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk